हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। खबर की न्यूज़ सखर का हथियारबंदन की अधहधुंध फायरिंग दौरान माण्हुनि में भाॼ पइजी वई। सखर पुलिस अञा ताईं वाक़े वारे हंधि न पहुती आहे। अव्हां खे अहम ख़बर ॾियूं त केटी न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर जान मोहम्मद मर मथां कातिलाणो हमलो थियो आहे। केस अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। खबर की न्यूज़ सखर का केटी न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद मर मथां कातिलाणो हमलो थियो आहे। केस गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जान मोहम्मद मर ते हथियारबंदन जी फायरिंग थी आहे। गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। IG सिंध गुलाम नबी मेमण केटी न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद मर ते हमले जो नोटिस वरितो आहे। DIG सखर जावेद जिसकाणी ऐं SSP सखर सिंगार मलिक अस्पताल पहुची विया आहिनि। अव्हां खे अहम ख़बर खां आगाह कयूं त केटी न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद मर मथां कातिलाणो हमलो थियो आहे। खेस गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जान मोहम्मद मर ते हथियारबंदन फायरिंग कई। खेस गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। IG सिंध गुलाम नबी मेमण केटी न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद मर ते हमले जो नोटिस वरितो आहे। DIG सखर जावेद जिसकाणी ऐं SSP सखर सिंगार मलिक अस्पताल पहुची विया आहिनि। खबर के न्यूज़ सखर का कावश ऐं केटी न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर जान मोहम्मद मर ते कातिलाणो हमलो थियो आहे। फायरिंग में सख्त ज़ख्मी थी पियो आहे। अव्हां खे ॿुधायूं त केटी न्यूज़ सखर जी ऑफिस मां निकिरण वक़्तु हथियारबंदन जान मोहम्मद मर मथां हमलो करे फायरिंग करे ॾिनी। नतीजे में ज़ख्मी थी पियो। केस गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो। हथियारबंदन जी शदीद फायरिंग में जान मोहम्मद मर सख्त ज़ख्मी थी पियो आहे। हथियारबंदन जी अंधाधुंध फायरिंग दौरान माण्हुनि में भाॼ पइजी वई। सखर पुलिस अञा ताईं वाक़े वारे हंधि न पहुती आहे। अस्पताल में को बि सीनियर डॉक्टर मौजूद नाहे। अमले जी भी खोट आहे। जान मोहम्मद मर खे अस्पताल मुंतकिल कंदड़ सहाफ़ी परेशान आहिनि। सहाफ़िन जान मोहम्मद मर खे ज़ख्मी हालत में पहिरीं सिविल अस्पताल आंदो, जिते डॉक्टर न हुजण सबब खेसि ख़ानगी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। कावश ऐं केटी न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर जान मोहम्मद मर ते कातिलाणो हमलो थियो आहे। फायरिंग में सख्त ज़ख्मी थी पियो आहे। अव्हां खे ॿुधायो त जान मोहम्मद मर खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जान मोहम्मद मर ते हथियारबंदन जी फायरिंग में गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अव्हां खे ॿुधायूं त IG सिंध नोटिस वरितो आहे। DIG सखर जावेद जिसकाणी ऐं SSP सखर सिंगार मलिक अस्पताल पहुची विया आहिनि। केटी न्यूज़ जो रिपोर्टर जान मोहम्मद मर कातिलाणे हमले में ज़ख्मी थी पियो आहे। खेसि अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जान मोहम्मद मर ते हथियारबंदन जी फायरिंग थी आहे। अव्हां खे ॿुधायूं त खेसि गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। IG सिंध गुलाम नबी मेमण केटी न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद मर ते हमले जो नोटिस वरितो आहे। DIG सखर जावेद जिसकाणी ऐं SSP सखर सिंगार मलिक अस्पताल पहुची विया आहिनि। अव्हां खे अहम ख़बर ॾियूं सखर खां त केटी न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद मर मथां कातिलाणो हमलो थियो आहे। जान मोहम्मद मर ते हथियारबंदन फायरिंग कई। खेसि गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। IG सिंध गुलाम नबी मेमण केटी न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद मर ते हमले जो नोटिस वरितो आहे। DIG सखर जावेद जिसकाणी ऐं SSP सखर सिंगार मलिक अस्पताल पहुची विया आहिनि। DIG सखर जावेद जिसकाणी ऐं SSP सखर सिंगार मलिक अस्पताल पहुची विया आहिनि। केटी न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर जान मोहम्मद मथां कातिलाणो हमलो थियो आहे। खेसि गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अव्हां खे अहम ख़बर ॾियूं सखर खां त सीनियर रिपोर्टर जान मोहम्मद मर मथां कातिलाणो हमलो थियो आहे। केटी न्यूज़ रिपोर्टर जान मोहम्मद मर मथां कातिलाणो हमलो थियो, जंहिं बाद खेसि गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। DIG सखर जावेद जिसकाणी ऐं SSP सखर सिंगार मलिक अस्पताल पहुची विया आहिनि।
केटी न्यूज़ रिपोर्टर जान मोहम्मद महर मथां कातिलाणो हमलो थियो आहे। खेसि गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। IG सिंध नोटिस वरितो आहे। अवां खे अहम ख़बर न्यूज़ अखर खां त केटी न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर जान मोहम्मद महर मथां कातिलाणो हमलो थियो आहे। खेसि गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जान मोहम्मद महर मथां हथियारबंदनि फायरिंग कई। IG सिंध गुलाम नबी मेमणू केटी न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद महर मथां हमले जो नोटिस वरितो आहे। DIG सखर जावेद जिसकाणी ऐं SSP सखर सिंगार मलिक अस्पताल पहुची विया आहिनि। अवां खे अहम ख़बर न्यूज़ अखर खां त सीनियर रिपोर्टर जान मोहम्मद महर मथां कातिलाणो हमलो थियो आहे। खेसि गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। केटी न्यूज़ रिपोर्टर जान मोहम्मद महर मथां कातिलाणो हमलो थियो आहे। अवां खे ॿुधायूं त IG सिंध पारां नोटिस वरितो वियो आहे। DIG ऐं SSP सखर अस्पताल पहुची विया आहिनि। जान मोहम्मद महर खे ऑपरेशन थिएटर मुंतकिल कयो वियो आहे। केटी न्यूज़ रिपोर्टर जान मोहम्मद महर मथां कातिलाणो हमलो थियो आहे। खेसि गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। IG सिंध पारां नोटिस वरितो वियो आहे। अवां खे ॿुधायूं त DIG ऐं SSP सखर अस्पताल पहुची विया आहिनि। जान मोहम्मद महर खे हिन वक़्तु ऑपरेशन थिएटर मुंतकिल कयो वियो आहे। IG सिंध गुलाम नबी मेमणू केटी न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद महर ते हमले जो नोटिस वरितो आहे। DIG सखर जावेद जिसकाणी ऐं SSP सखर सिंगार मलिक अस्पताल पहुची विया आहिनि। केटी न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर जान मोहम्मद महर मथां कातिलाणो हमलो थियो आहे। खेसि गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। DIG ऐं SSP सखर अस्पताल पहुची विया आहिनि। अवां खे ॿुधायूं त IG सिंध पारां नोटिस वरितो वियो आहे। सखर मां अवां खे अपडेट कयूं त केटी न्यूज़ रिपोर्टर जान मोहम्मद महर मथां कातिलाणो हमलो थियो आहे। खेसि गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। IG सिंध पारां नोटिस वरितो वियो आहे। DIG ऐं SSP सखर अस्पताल पहुची विया आहिनि। अवां खे ॿुधायूं त जान मोहम्मद महर खे हिन वक़्तु ऑपरेशन थिएटर मुंतकिल कयो वियो आहे। DIG ऐं SSP सखर अस्पताल पहुची विया आहिनि। जान मोहम्मद महर खे हिन वक़्तु ऑपरेशन थिएटर मुंतकिल कयो वियो आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं त DIG सखर जावेद जिसकाणी ऐं SSP सखर सिंगार मलिक अस्पताल पहुची विया आहिनि। सखर खां ख़बर ॾियूं त केटी न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर जान मोहम्मद महर मथां कातिलाणो हमलो थियो आहे। खेसि गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं त DIG ऐं SSP सखर अस्पताल पहुची विया आहिनि। जान मोहम्मद महर खे ऑपरेशन थिएटर मुंतकिल कयो वियो आहे। अवां खे अहम ख़बर खां आगाह कयूं सखर खां त सीनियर रिपोर्टर जान मोहम्मद महर मथां कातिलाणो हमलो थियो आहे। खेसि गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूद आहे SSP सखर सिंगार मलिक। सिंगार मलिक साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सिंगार मलिक साहब इहो ॿुधाइजो त सीनियर रिपोर्टर जान मोहम्मद महर मथां कातिलाणो हमलो थियो आहे। इन बाबति तव्हांजो छा चवणु आहे? जी बिल्कुलु, हाणे असांखे तक़रीबन 9:15 बजे लॻभॻि इहो वाक़ियो थियो ऐं 9:30 बजे इतला मिली जान मोहम्मद जे मथां कातिलाणो हमलो थियो आहे। मां हिन महिल पाण बि ऑपरेशन थिएटर वारी साइड मौजूदु आहियां, जेके असां इमीडिएटली मैसेज कन्वे थियो त हुनखे हॉस्पिटल बि पहुचायोसीं। हॉस्पिटल पहुचाइण सां गॾु ई जेके मुंहिंजा लवाइकीन आहिनि हिन महिल हुननि सां असां गॾु आहियूं त हिननि जी इहा जांच कयूं पिया त पंहिंजे जेके हिन जा इशूज़ आहिनि ॻोठ वारे पासे, जंहिंजे करे हे मसइलो जहिड़ो संगीन नोयत अख़्तियार करे वियो आहे।
त उहे हिन महिल हुन जा लवाइकीन मूंसां गॾु आहिनि। हिन महिल जानवर महर साहिब जी ऑपरेशन थिएटर में ऑपरेशन हले थो ऐं जेके बि हिते समूरा डॉक्टर्स आहे उहे बि असां घुराए वरिता आहिनि ऐं जेके जिन इहो कमु सरंजाम ॾिनो आहे इब्तिदाई मालूमात जे मुताबिक़ जेका ॿुधायो वञे पियो त जानवर साहिब जो पंहिंजो चक शिकारपुर में ॻोठ में कंहिं ज़रई ज़मीन जे मामले ते इशू हलंदड़